मानसार में औरत असिस्टेंट कमिश्नर मारवी शेर मलिक हथियारबंदनि जे हमले में ज़ख़्मी थी पई। पुलिस मूजिब जवाबदार लेडी असिस्टेंट कमिश्नर जी गाॾीअ खे केतिराई भेरा ओवरटेक करे वीडियो रिकॉर्ड करण सां गॾु तस्वीरूं कढियूं ऐं गाज़ी कोट में रोके हमलो कयो। पुलिस मूजिब जवाबदारनि चयो आहे त हीअ औरत थी करे असांजे मथां एसी मुक़रर थी आहे। असां कंहिं बि औरत खे एसी या डीसी तौरु क़बूल न कंदासीं। धनक चौक बैदि हिक जवाबदार असिस्टेंट कमिश्नर मारवी शेर मलिक खे गोली हणण जी धमकी बि ॾिनी। मज़ामत दौरान असिस्टेंट कमिश्नर जो हथ पिण ज़ख़्मी थी पियो। जवाबदारनि असिस्टेंट कमिश्नर जे गार्ड ते तशद्दुद करे संदसि बांह भञी छॾी आहे, जॾहिं त मौक़े ते मौजूद माण्हुनि जवाबदारनि खे पकड़े पुलिस जे हवाले करे छॾियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मारवी शेर मलिक जे दरख़्वास्त ते जवाबदारनि ख़िलाफ़ सिटी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे।